अचो त दुनिया जे पहिरें फीमेनिस्ट शाइर जो निराली अंदाज़ सां अभ्यास करियूं। दोस्तो, ही चैनल सब्सक्राइब करियो ऐं पोइ ही शेयर पढ़ो। उमिर सभु उकंडसी पुन्हों जे पुछन। घणनि रिसालनि ईअं लिखियो आहे, उमिर सभु इश्कसी पुन्हों जे पुछन। रीस रेज़ारियूं तनसी कुॼाड़े खे कनि, मार गजे मरनि वॾा तालिया तन जा। जेके माण्हू जुहदे मुसलसिल खे पंहिंजी हयातीअ जो मक़सदु सम्झो वेठा आहिनि, पंहिंजी समूरी हयाती हिन उसूल तहत घारे वॾियूं वॾियूं कामयाबियूं हासिलु कनि था, उन ते ही बेहिमत हिकमत अमली न जोड़े सघंदड़, मुसलसिल महिनतूं न करे सघंदड़, जल्दी थकिजी पवंदड़, जल्दी उक्ताइजी हीसजी हारजी वेही रहंदड़ रीसूं छो पिया कनि। असुल ॻाल्हि इहा आहे त फ़ैसिलो रिज़ल्ट नतीजे खे ॾिसी कबो। हिकिड़नि ॻाल्हियूं कयूं, हिकिड़नि जिदोजहद कई, आख़िरी नतीजो ॾिसी फ़ैसिलो कबो त वॾा भागनि भरिया उहे आहिनि जेके मार्ग ते मंज़िल ते पहुची मरनि या मंज़िल ॾांहुं वेंदे रस्ते ते मरनि। ज़रूरी नाहे त मंज़िल ते पहुचण वारा ई कामयाबु सॾिजनि। मज़हबी लिहाज़ खां मुनकर नकीर पुछा कनि था, फ़िक्री लिहाज़ खां तारीख़ पुछा कंदड़ हुजे थी। तारीख़ जो सुवालु इहो कोन्हे त तूं केतिरियूं कामयाबियूं हासिलु कयूं, तारीख़ उहा पुछा कंदी रुॻो त तूं कंहिंजी धुर भर हुहीं। जेकॾहिं तूं पॉज़िटिवनेस जे पासे आहीं त पोइ ज़रूरी नाहे त तूं के कामयाबियूं माणियूं हुजनि। तूं रस्ते ते, गस ते, जुहदे मुसलसिल ते हली मरण ते तारीख़ जी शाबाश हासिलु कंदड़ आहीं। हिते हिकु सुवालु इहो आहे त कामयाबु इंसानु आख़िर चइजे छा खे थो। मोहतरम रसूल बख़्श पलीडी साहब हिकु सहाफ़ी घणो करे वसतुल्लाह ख़ान खे चयो हो त जेकॾहिं मुसलसिल हलंदो रहणु, बिना थकिजी पवण जे हलंदो रहणु ई कामयाबी आहे त मां कामयाबु आहियां। लतीफ साईं ससुईअ जे 5 सुरनि में इहो ई सम्झायो आहे त थकिजी हार मञे मायूस थी वेहणु मौत आहे, हलंदो रहणु ई अबदी ज़िंदगी आहे। तारीख़ जी शाबाश ससुईअ खे जुहदे मुसलसिल करे ई मिली आहे।